जामशोरो खानोट भरसा इंडस हाईवे ते मुबैना पुलिस मुक़ाबले में मां जी वियल 3 ॼणनि जा लाश पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल पहुचाया विया त उते मां जी वियलनि जे वाटसन एहतजाज कंदे भञ डाह कई। पुलिस मच्छर माण्हुनि ते लठबाज़ी करे ॾिनी। नतीजे में 3 पुलिस एहलकारनि समेत 11 ॼणा ज़ख़्मी थी पिया। मिलियल ॼाण मूजिबि खानोट भरसा इंडस हाईवे ते सुज़ुकी ते वेंदड़ माण्हुनि ऐं पुलिस विच में मुबैना मुक़ाबिलो थी पियो। नतीजे में 3 मुबैना ॾोहारी मारिजी विया। मां जी वियलनि जा लाश पोस्टमार्टम लाइ पुलिस खणाए सिविल अस्पताल पहुती त मां जी वियलनि जे वाटसन एहतजाज कंदे अस्पताल अंदर भञ डाह करण सां गॾु पुलिस मोबाइल जा शीशा तोड़े छॾिया। सिविल अस्पताल जे अङण छिकताइण सबबि जंग जो मैदान भरिजी वियो, जंहिं दौरान 3 पुलिस एहलकार ज़ख़्मी थी पिया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।